डार साहब हिकिड़ो सुठो सेल्समैन आहे। हीअ असां उनखे जॾहिं 90s में नवाज़ शरीफ़ जी Yes. हुकूमत में बि फाइनेंस मिनिस्टर हूंदा, जी हाँ। अक्सर टीवी ते ईंदा, बजट पेश कंदा, त मां हिनखे हीअं शुरू खां ॾाढो मुतासिर आहियां डार साहब खां। हीअं उछलाए थो 2.23 2.42 ही थी वेंदो, पोइ ग्रोथ रेट ही थी वेंदो, पोइ GDP ही थी वेंदो, फलाणी ही थींदो। त माण्हू असां जहिड़ा माण्हू जंहिंखे घणी ख़बर न आहे उहे अच्छा यार सही। ज़रूरु साईं बिल्कुलु सही चवंदो हूंदो। ॿिए ॾींहुं बाज़ारि में निकिरूं त ख़बर पए त कमु नथो पियो आहे। लेकिन साईं जेको इहे उछलाए थो न जगलरी जेका जी हाँ। नंबर्स जी जी आहे, हाँ। 2.2 ऐं 3.2 ऐं 4.2 ऐं पोइ जी हाँ। ही पोइ GDP पोइ ग्रोथ रेट पोइ फलाणा पोइ पर कैपिटा इनकम पोइ ढिमकाण, त माण्हू जेको आहे फ़िलहालु त सुन थियो वञे त अलाए छा थो चए साईं। हू चवनि की अरबी में गारियूं बि ॾेई हलियो वञे त ॿियो सम्झो त न यार को चङी ॻाल्हि कंदो हूंदो, अरबी में गारियूं बि त ॾिबियूं आहिनि न। ऑब्वियसली थी सघनि थी। त ईअं ई हू जेको हीउ 2.2 3.2 करे पियो, त असां जहिड़ा माण्हू चवनि त ज़रूरु को ॻाल्हि अकुब जी कंदो हूंदो, पर डार साहब त सिर्फ़ु इहो ॿुधाए जी हाँ। तो जेको मिफ्ता इस्माइल चए पियो संदसि पंहिंजी पार्टी जो, त भई जॾहिं मिफ्ता छॾे वियो त 8 या 9 जेको बि चए पियो 8 या 9 अरब डॉलर पाकिस्तान जे रिजर्व्स में हुआ। साईं जी शानदार कारकर्दगी 5 या 4 महीननि 4-5 महीना आहिनि। 5 महीननि जी इसहाक डार साहब जी शानदार कारकर्दगी इहा आहे त उहो 9 मां हाणे 2.25 थी विया आहिनि। ऐं IMF जेको चवनि पिया त मां डॉलर खे ही करे छॾींदुसि, डॉलर खे हू करे छॾींदुसि, डॉलर वञी किथे पहुतो आहे। यस। ऐं चवनि पिया असीं IMF सां सोचे सम्झी ॻाल्हाईंदासीं ऐं ही थींदासीं, उहो किथे बीठो आहे। डार साहब हिन जो जवाबु ॾेई वठनि, पोइ असीं साईं जी ॻाल्हि मञी वठूं था त 16 अरब डॉलर त मसइलो ई कोन्हे, फिराए वठंदसि जून में बसि मिंट करे वठंदसि। भई मार्च अप्रैल मई 3 महीननि में अलाए अगरि एतिरो मिंट साईं करे सघे पियो डार साहब, जी हाँ। त पोइ हींअर 2.25 अरब डॉलर छो पिया आहिनि पाकिस्तान जी बैंक में?